जी नाज़रीन, दादू मामा की ख़बर ॾींदा हलो त निजी कंपनी जी कणक सां भरियल 22 व्हीलर टेलर फरीदाबाद जे ज़बून हाल पुल तां गुज़रंदे पुल किरण सबबि हमल ढंढ जे पाणी में किरी पियो। टेलर अंदर ड्राइवर समेत 4 ॼणनि खे मक़ामी ॿेड़ियूं हलाईंदड़ मुहाणनि पहुची बचाए वरितो। टेलर किरण सबबि ज़ख़्मी थियल ड्राइवर ऐं ॿियनि खे इलाज लाइ मेहरबाद लाड़काणे ने वियो। जीअं खे तफ़सीलात ॾींदा हलूं त फरीदाबाद जे वापारी अली गुल डेरो जे सवी मण कणक खणी ईंदड़ 22 व्हीलर टेलर ज़बून हाल फरीदाबाद पुल तां गुज़रण दौरान पुल जो 50 फुट खां मथे उतरियों पासो किरण सबबि टेलर पुल हेठां बीठल हमल ढंढ जे पाणी हेठि अची किरी पियो। टेलर अंदर मौजूद ड्राइवर अरशद राजपूत, मुकामी वापारी अली गुल डेरो ऐं ॿिया पाणीअ में बुॾी विया। मक़ामी मलाहन ऐं माण्हुनि ॿेड़ियूं काए पहुची टेलर मां मौजूद मक़ामी वापारी अली गुल डेरो, पंजाब वासी ड्राइवर अरशद भट्ट, इरशाद राजपूत, क्लीनर मुदसर पुट रियाज़, दादू वासी मुंशी कादम जोगड़ो ऐं ॿियनि खे टेलरनि जा दरवाज़ा भञी केन ॿाहिरि कढी वरितो। जंहिं बाद एम्बुलेंस घुराए ज़ख़्मियुनि खे मेहर तालका अस्पताल आंदो वियो, जितां तिबी इमदाद बाद केन लाड़काणे चांडका हॉस्पिटल रेफर कयो वियो। जी हाँ, सलाह